जी पूरी सिंध जी पीरवसण ऐं उन जे भरपासे इलाइक़नि में मुसलसल बरसाति जेको पवण सां इलाइक़नि में तबाही मची वई आहे ऐं केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त केतिरनि ई ॻोठनि जो जेको आहे शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे ऐं केतिरा ई फ़सुल जेके आहिनि इलाइक़े जा मुकमल तौर ते पाणी में हेठि अची तबाह थी विया आहिनि। उन ई अहिड़े ई सिलसिले में मां हिन वक़्तु ॻोठ अता मोहम्मद लाशारी यूसी खरड़ा में मौजूदु आहियो आहियां, जॾहिं त उते बरसाति पंहिंजा कलूर करे छॾिया आहिनि ऐं केतिरा ई ॻोठ जा घर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते गरकती ज़मीन में हेठि लुड़ी विया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे हिन वक़्तु इहो ॾेखारींदुमि त हिन वक़्तु असां हिकु गर्क थियल घर में मौजूदु आहियूं, जिते तव्हां पोयां कैमरा में ॾिसी रहिया आहियो त हिन ॻोठ खे पाणी जे वकिरे में उन बरसाति जेको आहे घरनि खे लोड़े छॾियो आहे। ऐं हीउ जेको पोयां नालो ॾिसी रहिया आहियो, हीउ कोई शाख या वाह न आहे, न ई कोई नालो आहे। हीउ बरसाति जे वकिरनि जेको आहे त पंहिंजा हथरादू नाला ठाहे छॾिया आहिनि, जंहिंमें हिन ॻोठ हिन घर समेत केतिरा ई ॿिया घर जेके आहिनि उहे गर्क थी विया आहिनि। जेके मुतासिरीन ख़ानदान आहिनि उहे हिन वक़्तु खुले आसमान हेठां बेयारो मददगार बणिजी पट ते वेहण ते मजबूर बणिजी विया आहिनि, पर नाहिल इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं ग़रीबनि जो कंहिं बि तहरुक न आहे वरितो ऐं न ई उन्हनि ताईं का टेंट या राशन या का ॿी सहूलियत ॾेई सघी आहे। जंहिंजे करे हिन ॻोठ जो मां तव्हांखे अंग अखर ॿुधायां त 100 खां वधीक जेके आहिनि घर ड्रही पट थी विया आहिनि, जंहिंमें 20 अहिड़ा घर आहिनि जेके मुकमल तौर ज़मीन में हेठि गर्क थी विया आहिनि ऐं हिन नाले में उहे घर जेके आहिनि उहे लुड़ी विया आहिनि। मगर नाहिल ऐं अफ़सोस इंतिज़ामिया ते त कोई बि हिननि जी मदद करण लाइ तयारु न आहे। कैमरामैन रियाज़ जमाली सां गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध टीवी न्यूज़ पीरवसण।